नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अवाया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं असद उमर इलेक्शन कमीशन जे नोटिस खे अदालत में चैलेंज करे छॾियो। इलेक्शन कमीशन ऑर्डिनेंस खां पोइ चूंड मुहिम ते पाबंदी नथी लॻाए सघे। इलेक्शन कमीशन वटि कानून जी तशरीह करण जो इख़्तियार नाहे। दरख़्वास्त में मौक़िफ़। बेइतमादी वारे ॾियारे ॾफेड़े जो ख़दशो सुप्रीम कोर्ट बार आइनी दरख़्वास्त तयारु करे वरिती। सुप्रीम कोर्ट बार जे सदर जो चवणु आहे त बेइतमादी बाबति दरख़्वास्त अॼु दाख़िल कराई वेंदी। दरख़्वास्त में घरू वज़ारत, बचाव वारी वज़ारत, IG ऐं डिप्टी कमिश्नर खे धुर बणायो वेंदो। सियासी बयाननि ते बेइतमादी वारी ॾियारे धुरियुनि में छिकताइण जो ख़तरो आहे। सुप्रीम कोर्ट समूरनि स्टेक होल्डर्स खे बेइतमादी जो अमल पुरअमन अंदाज़ सां करण जो हुकुम ॾिए। दरख़्वास्त जो मुसविदो मुख़ालिफ़ धुर अॼु आर्स ट्रेंडिंग जो इतराफ़ करे रही आहे। इलेक्शन कमीशन खे नोटिस वठणु घुरिजे। ज़मीर जो विकिरो कंदड़ मेंबरनि जी रस्ता रोक न कई वेंदी। ऑपोज़िशन जो न झंडो आहे, न नज़रियो ऐं न ई वरी एजेंडा हिकु आहे। संदसि हिकु ई एजेंडा आहे, इमरान ख़ान खे हटाइणो आहे। परॾे वज़ीर शाह मोहम्मद कुरैशी जो बयानु चवे थो जेतिरो नुक़सानु जमहूरियत खे अॼु थी रहियो आहे ओतिरो तारीख़ में कॾहिं बि नाहे थियो। PP जमहूरियत जो अलमबरदार बणिजी जमहूरियत खे नुक़सानु पहुचाए रही आहे। बिलावल भुट्टो अञा ॿार ऐं बेसम्झ आहे। चौधरी ॿाहिरि मुनासिब वक़्त ते दुरुस्त फ़ैसिलो कंदा। दोदापुर में मंदराणी कटोर तकरार, हिकु ॿियो ॿीहर भड़की पियो। फायरिंग में 3 ॼणा क़तल थियलनि में बशीर, अनवर ऐं बाबल शामिल। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ वधीक नुक़सान जो ख़दशो। मुल्क में कोरोना वायरस विघे 2 मरीज़ फौतुनि जो अंग 30,319 थी वियो। 24 कलाकनि दौरान 514 नवां केस रिपोर्ट। सॻियूं में गुज़िरियल ॾींहुं खे बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॿारड़ो फौत, अंग वधी 4 थी वियो। गंबड़जी गेम्स अस्पताल में ज़ख़्म जा सूर नसंदे ॿारड़ो ज़मीर भटी फौत थी वियो। ऐं पीरवसण में मेरान हाईवे ते मोटरसाइकिल ऐं वैन में टकर, 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। हादसे में मोटरसाइकिल सवार मोहम्मद बशीर फौत थी वियो।